अमन अमान जे बहाली लाइ जमायत इस्लामी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान कारकुन आम शहरी उहे जेको आहे घंटा घर चौक खां एहतजाजी रैली कढी करे SSP ऑफिस जे मुख खे ॾाढो धणो ॾिनो आहे। एहतजाज करण जी अॻुवानी ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी, डॉक्टर मेहरचंद, अकरम बाचकाणी, ज़ुरियत पिजाराणी ऐं उन सां गॾोगॾु ॿिया अॻुवान उहे करे रहिया आहिनि। हीअ एहतजाज में जेके हज़ारनि जे तादाद में कंदकोट वासी शामिल आहिनि, हिननि जो इहो ई हिकिड़ो मुतालबो आहे त कंदकोट वासी जहिड़े रीति बदमनी जे दुबण में फाथल आहिनि, धाड़ेरनि पारां जहिड़े रीति भते जूं चिठियूं अमाणे करे दुकानदारनि वापारियुनि खे परेशान कयो पियो वञे ऐं दुकानदार ऐं वापारियुनि पारां भत्तो ॾियण तां इनकार करण ते संगीन नतीजा भोगण जूं उहे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कारोबारी मर्कज़नि तोड़े घरनि मथां हवाई फायरिंग करे ख़ौफ़ ऐं हिरास फैलाए रहिया आहिनि। हीउ जेको धरणो आहे जंहिंमें सवनि जे तादाद में ऐं उहो अंग जेको हज़ारनि जे तादाद में आहे, जेके शहरी शामिल आहिनि जमायत इस्लामी जे सॾ ते, हुननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त ॾोहियारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते पुलिस जी सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। कचे जे ॾोहियारनि तोड़े पके जे ॾोहियारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे